अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु अस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, कुरान करीम जी आयत करीमा जेका मेराज शरीफ़ जे मुतालिक़ आहे, रजब शरीफ जे महीने खां वठी मां तव्हांजे आॾो मुसलसिल तफ़सील सां इन आयत करीमा जे बारे में ॿुधाईंदो आयो आहियां। चूंकि मेराज शरीफ जा वाक़िआत ऐं तफ़सीलात तमामु लंबा हुया, जेके मूं तव्हांजे आॾो अॼु ताईं मुख़्तसर करे पेश कया। इन जे बावजूद भी काफ़ी सारा वाक़िआत आहिनि जेके मेराज शरीफ सां जंहिंजो बराह रास्त ताल्लुक़ आहे, जेके रहिजी विया तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करणा आहिनि। पर चूंकि ही शाबान शरीफ जो आख़िरी जुमो आहे, आइंदा जेकॾहिं हयातियात इंशा अल्लाह तबारक व तआला ईंदड़ जुमो रमज़ान मुबारक जो पढ़ंदासूं।
मां इरादो इहो कयो आहे त अॼोके हिन जुमे आख़िरीअ ते याने शाबान शरीफ़ जे आख़िरी जुमे ते मेराज शरीफ़ जा अहम वाक़ियात जेके इरादो आहे ॿुधाइण जो उहे तव्हां ॼाॾो पेश कयां। अल्लाह साईं खां दुआ आहे शाह रब करीम मूं गुनहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां साईं सभिनी खे अल्लाह ताला जल जलालहू मन वालहू हुन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान करीम जे अंदर अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सफ़र मेराज जे बारे में इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, पाक आहे उहा ज़ात रब करीम जी जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे। लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, रात जे थोरे हिस्से में सैर शुरू थियो हरम पाक वारी मस्जिद खां ऐं ख़त्म थियो मस्जिद अक़सा ताईं। अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना, उहा अक़सा मस्जिद उहा आख़िरी सजदागाह जंहिंजे इर्दो गिर्द असां बरकतूं रखियूं आहिनि। लिनुरियहू मिन आयातिना, अल्लाह से फरमाए थो असां इन जे लाइ पंहिंजे महबूब खे सैर करायो त असां पंहिंजे प्यारे महबूब खे पंहिंजूं आयतूं ॾेखारियूं। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक उहा ज़ात समी भी आ त बसीर भी आ। अल्लाह जो शान भी समी बसीर आ, पर अल्लाह सही पंहिंजे महबूब करीम खे भी आ सिफ़त अता फरमाई आ जो नबी करीम जी ज़ात समी भी आ त नबी करीम जी ज़ात बसीर भी आ। यानी हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज वारी रात अल्लाह साईं जो कलाम मुबारक ॿुधो भी ऐं बसीरा यानी अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खे मुस्तफ़ा ॾिठो भी। इहो इन आयत करीमा जो तर्जुमो आहे जेको मां तव्हांखे हर जुमे ते तक़रीबन ॿुधाईंदो आयो आहियां। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू पंहिंजे प्यारे महबूब खे सैर करायो, पर सैर में ख़ुदा ताला बयान फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे अब्दियत खे सैर कराए वियो आहे। हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जी इहा सिफ़त आहे अब्दियत वारी, जंहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला इन सिफ़त सां मुतसिफ़ करे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे लामकान जो सैर फरमायो। हालांकि नबी करीम अलैहिस्सलाम जूं ॿियूं सिफ़तूं भी आहिनि। इन सिफ़त में कहिड़ी हिकमत आहे, कहिड़ो राज़ आहे, उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाए पोइ वाक़ियात पूरा बयान कयां थो। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालू फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, पाक ज़ात अल्लाह जी जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे। कंहिंखे सैर कराई सही? तफ़सीरन लिखियो आहे त अब्दियत वारी वस्फ़ अल्लाह पाक पंहिंजे महबूब जी बयान करे इरशाद फरमाई त मूं पंहिंजे बंदे खे सैर करायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात में हिकमत रखी आहे। अब्द ॿ क़िस्म थींदो आहे, हिकिड़ो अब्द ख़ास, ॿियो अब्द आम। अब्द माना बानो, बाना ॿ क़िस्म थींदा आहिनि, हिकिड़ो बानो ख़ास हूंदो आहे, ॿियो बानो आम हूंदो आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे अब्दियत सां पंहिंजे तरफ़ ज़मीर वरायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। खाली अब्द नाहे बल्कि नबी करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह ताला जो अब्द ख़ास आहे। अब्द आहे पर अब्द कहिड़ो? ख़ास, यानी ख़ास बानो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला पंहिंजो अब्द ख़ास तो सॾे पियो। हिकिड़ो शरीयत पाक जो मसइलो आहे, मां तव्हांखे ॿुधायां, ज़रा उहो गौर सां ॿुधो, उनखे ज़हन में विहारियो। इस्लाम में बाननि जो रिवाज आहे, अॼुकल्ह उहो ख़त्म थी चुको आहे, लेकिन शरई नुक़्ते निगाह सां बाननि जो जवाज़ ऐं बाननि जो वजूद इस्लाम में मौजूद आहे।
अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जो कानून ॿुधाए थो त जेकॾहिं को बि इंसान दुनिया मां लाॾाणो करे वञे, हिन जहान खे छॾे वञे, हुनजो पुट बि नाहे, हुनखे भाउ बि कोन्हे, हुनखे माउ बि नाहे, हुनखे नानग में का औलाद भी काने, डाडग में भी का शय काने का, यानी हुनजो को भी फर्द कोने, न को नानग में न को डाडग में। मिल्कत पुठियां तमाम घणी छॾे वियो आहे त हुनजे मिल्कत जो वारस केरु थींदो? अबा जेकॾहिं को माण्हू गुज़ारे वञे त हुनजे मरण खां पोइ हुनजा पुट हुनजे मिल्कत जा वारस थींदा। केरु थींदा साईं? धीअर वारस थींदियूं, भाउर वारस थींदा, भाइटिया वारस थींदा। जेकॾहिं भाउर बि न आहिनि, भाइटिया बि न आहिनि, भेण जी औलाद आहे त भाणे जा वारस थींदा, पर भाणे जा न आहिनि त पोइ ॾाॾग में जेको वेझो हूंदो उहो वारस थींदो, पर ॾाॾग में को बि कोन्हे त वरी नानग में ॾिसबो, जेको नानग में वेझो हूंदो उहो वारस थींदो। सम्झो था अलाए न? मिड़ई हाउ वेठा कयो, ॻाल्हि सम्झो था? आसान ॻाल्हि आहे। माण्हू जहिड़ो आहे त पंहिंजी मिल्कत पाण पियो संभाले, पर जॾहिं मरी थो वञे त मरण खां बाद में जेको हुनजो वेझे खां वेझो माइट हूंदो उनजे मिल्कत जो वारस आहे। बनी आहे त बनीअ जो उहो वारस आहे, ढगा आहिनि त ढगनि जो वारस उहो आहे, घर जी का जाइ आहे त घर जे जॻह जो वारस उहो आहे। यानी जेको वेझो हूंदो, सभिनी खां क़रीब हूंदो, उहो क़रीबी रिश्तेदार हुनजो वारस आहे। पर भला जेकॾहिं अहिड़ो निपटरो आवटरो आहे, न को ॾाॾग में न को नानग में, न को कुफुए में, न को ज़विल अरहाम में, न को असबे में, न को ज़विल फरूज़ में, को बि हुनजो वारस कोन्हे त भला हाणे उनजे मिल्कत जेका लखनि किरोड़नि जी आहे उनजो मालिक केरु आहे? हा दा ॿुधायो आहे कंहिंखे ॾिजे? वॾेरनि खे ॾिजे। पराए माल जा वाल कवे थींदा न साईं? ए न था कंहिंखे ॾिजे? मौलवी खे ॾिजे। अला मुला चवंदा बाबा असां पराए माल जा वारस असांखे ॾियो। न, भाउ बि कोन्हेसि, पुट बि कोन्हेसि, धीअ बि कान्हेसि, अज़ीज़ बि कोन्हेसि, को बि हुनजो वारस कोन्हे। न को ॾाॾग में 7 पीढ़ियुनि ताईं कोन्हेसि, नानग में बि 7 पीढ़ियुनि ताईं कोन्हेसि को। हाणे अकेलो आहे, उनजो वारस केरु थींदो? शरीयत पाक जो मसइलो आहे त जेकॾहिं हुनजो को नौकर आहे, हुनजो अब्द आहे, हुनजो ग़ुलाम आहे, जेको हुनजे घर में ख़िदमत लाइ हुनजो अब्द ख़ासि आहे, शरीयत पाक जो कानून आहे त हुनजे तमाम मिल्कत जो वारसो अब्द ख़ासि थींदो। सम्झ में ॻाल्हि इलाही कान आई? केरु वारस थींदो? अब्द ख़ास। ख़ास बानो जेको हूंदो उहो उनजे मिल्कत जो वारस आहे। पर भला बानो बि कोन्हेसि, पोइ हुनजो मालिक केरु आहे? पोइ पिछाड़ी में हुनजो मालिक आहे बैतुल माल। बैतुल माल चइबो आहे इस्लामी हुकूमत जो इस्लामी खज़ानो। माना मुसलमाननि जी हुकूमत हुजे, मुसलमान बादशाह हुजे, शरीयत मुहम्मदी वारो कानून हलंदड़ हुजे, पोइ उन शरीयत पाक जे कानून मुताबिक़ बैतुल माल क़ाइम कबो आहे। यानी जंहिंखे तव्हां असां खज़ानो चवंदा आहियूं, इस्लामी खज़ानो जंहिंखे चयो वेंदो आहे, पोइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुकूमत आहे। हुनजो को बि वारस न आहे, ॾाॾग में बि कोन्हे, नानग में बि कोन्हे, हाणे उनजो को बानो बि हुनजो कोन्हे। हाणे इन जी तमाम मिल्कत इस्लामी खज़ाने में जमा कोता ग़रीबन मिस्कीननि ते सॼे मुल्क ते ख़र्च कई वेंदी। अदा हाणे त मसइलो सम्झी वियो या न सम्झो? हाणे इहो मसइलो विहारियो दिमाग़ में। हाणे अल्लाह जो क़ुरान ॿुधो, सलात पढ़ो बुलंदा हुआ असां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला जल जलालहु व मनवालु पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमायो, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह ताला फरमाए थो, कुल हुवल्लाहु अहद। ऐं मुंहिंजा प्यारा महबूब तूं चओ, माण्हुनि खे चई ॿुधा त अल्लाह हिकु आहे, अल्लाहु अहद, अल्लाहु समद। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बेनियाज़ आहे भी अकेलो, आहे भी बेनियाज। अदा हाओ या न? खुदा अकेलो आहे न सही, ऐं बेनियाज भी आहे। अल्लाह ताला फरमाए थो, लम यलिद व लम यूलद। न अल्लाह कंहिंखे ॼणियो आहे,
न अल्लाह खे कंहिं ॼणियो आहे। समझो था अलाए न, लम यलिद वलम यूलद, न अल्लाह कंहिंजो ॼाओ आहे न अल्लाह कंहिंखे ॼणियो आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद, ख़ुदा ताला फरमाए थो मां वो अल्लाह आहियां जो मूंखे मिट बि कोन्हे, माइट बि कोन्हे, ॾाॾंग बि कोन्हे, नानंग बि कोन्हे, ज़विल अरहाम में भी कोन्हे, असबे में भी कोन्हे, ज़विल फरूज़ में भी कोन्हे। मां अकेलो वहदहू ला शरीक आहियां। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जो न को मिट, न को माइट, न को शरीक, न को सानी, न को कुफे में, न को बिरादर में। खुदा ताला फरमाइंदो आहे लैस कमिस्लिही शैउन वहुवस समीउल बसीर। खुदा ताला जी ज़ात मां बरकात फरमाए तो मुझो को मिसाल आहे ही को, न को मिट्रा, न को माइट्रा, न को अजीजा, न को कुफवा, न को बिरादरा, अकेलो वहदहू ला शरीक आहियां। खुदा ताला फरमाए तो कानून भी मुझो आ, शरीयत भी मां ठाहे मोकिलिया, नबी भी मुझो आ। उन जो लक़ब रखो तुम सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। सैर कराया तो मां पंहिंजे बाने के जेको ख़ास मुझो बानो आ। पा दुनिया तो उन के ॾेखारी थम पर मथे मुल्क ते घुरायांसि तो त मुंहिंजा महबूब मुझो ॿियो को आहे कोन, मुझो वारिस आहे त मुझो अब्द ख़ास मोहम्मद करीम वारिस आ। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमा मुझो शान आ सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम। पाक ज़ात खुदा जी जेका सैर थी कराए पंहिंजे अब्द ख़ास के। नबी करीम जूं ॿियूं भी तारीफ़ूं आहिनि, ॿियूं भी वसफ़ूं आहिनि, ॿिया भी नबी करीम जा शान आहिनि। अल्लाह ताला महबूब के ॿियूं भी इज़तूं ॾिनियूं आहिनि, पर अब्दियत वारी वसफ़ सां अल्लाह बयान इन जे थो करे त अब्द साईं जे मिल्कत जो वारिस थींदो आहे। खुदा ताला फरमाए त मुंहिंजो महबूब मुझो अब्द आ, माना खुदा ताला इहो तो ॿुधाए त मुझे हिन कायनात जो, मुझे खुदाई जो वारिस मुझो महबूब मोहम्मद करीम आ। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी सभी जो रहमतुल्लाह अलैह फरमाइन था खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया। अल्लाह हुआ खालिक कायनात। चो अल्लाह चाहे ॾाढे चो अल्लाह चाहे कायनात जो खालिक आ, कायनात के ख़ल्क़ींदड़ आ, कायनात जो खालिक आ। अल्लाह से चाहे कायनात जो खालिका माना ख़ल्क़ींदड़ आ। खुदा तबारक व तआला फरमाए तो मुंहिंजा प्यारा कायनात के मूं ख़ल्क़ियो आ, पर उन कायनात जो मालिक तो महबूब मोहम्मद करीम के मूं फरमायो आ। खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया। दोनों जहां है आपके कब्जे और इख्तियार में। बई जहान खुदा ताला जे ज़ात बाबरकात पाजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे कब्जे में ॾेई छॾिया। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। कुरान करीम में अल्लाह ताला बयान फरमाया इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअका हुवल अबतर। अल्लाह ताला फरमाइंदो आहे इन्ना आतैनाकल कौसर, ऐ मुंहिंजा प्यारा महबूब असां तोखे खैर कसीर अता फरमाए छॾियो आहे। खैर कसीर माना हर शय जी कसरत असां तोखे ॾिनी आहे, कमी तो वटि कंहिं शइ जी कान्हे का। जेका भी शय असां तोखे सां वाफ़िर मिक़दार में ॾिनी आहे, घणे तादाद में ॾिनी आहे। नबी करीम पाण वरी फरमाइनि था अल्लाह फरमायो इन्ना आतैनाकल कौसर। अल्लाह जो हबीब तो फरमाए ऊतीतु मफातीह खज़ाइन समावाति वल अर्द। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, अल्लाह ताला मूंखे आसमाननि ऐं ज़मीननि ऐं काइनात जे खज़ाननि जूं चाबियूं ॾेई छॾियूं आहिनि। महबूब करीम के खुदा ताला सॼे जहान जा खज़ाना ॾेई छॾिया। हिकिड़े मुल्ला चयो सही अलाह ॾेई छॾिया चए हा, पोइ चए तुंहिंजी माना त अलाह वटि त का शइ कान्हे, ॾेई छॾियईं सभु कुझु।
अने अलाह हथे खाली वेठो आहे। अब समझो ॻाल्हि आहे न। अलाह साईं जल जलालहू अमन वालहू नबी करीम खे जॾहिं आसमाननि ऐं ज़मीननि जे खज़ाननि जूं चाबियूं ॾेई छॾियूं त हाणे अलाह थी वियो ख़ाली। पोइ तव्हांजी माना तव्हां सुन्नी चओ था त अलाह ख़ाली आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, बेवकूफ़ आहे उहो माण्हू, सम्झ उनखे कान्हे का। मुंहिंजा दोस्त ईअं कोन्हे को गवर्नर सूबे जो हूंदो आहे, उहो डीसीअ खे पंहिंजे ज़िले जा तमामु इख्तियारात ॾेई छॾींदो आहे। अदा हा न साईं, बाबा मां गवर्नर आहियां सॼे सूबे जो, पर मां तोखे पंहिंजे ज़िले जो तमामु इख्तियारात तोखे ॾेई थो छॾियां। 48 महकमा हूंदा आहिनि ज़िले में, जंहिंजे मथां डीसी सरबराह हूंदो आहे। 48 महकमनि जे मथां ज़िले जे एरिया में, ज़िले जे हुदूद में डीसी खे तमामु होल्ड हूंदो आहे, इख्तियारात उनखे हूंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त, पोइ तव्हांजी माना त डीसीअ खे जो ज़िले जा सभु इख्तियार मिलिया त हाणे गवर्नर खे ताक़त ई कान्हे जो ज़िले में कुझु करे सघे। छा था सम्झो? कोन था सम्झो? छा ॻाल्हायो बाबा, ॻाल्हायो, सम्झो था न साईं? डीसी साहब खे ज़िले में इख्तियार मिली आहे, हाणे गवर्नर वीचारो हथे खाली आहे, का शइ कान्हे। आहे ईअं असांजो पाकिस्तान आहे, हुन में 4 सूबा आहिनि, सिंध आहे, पंजाब आहे, फ्रंटियर आहे, बलोचिस्तान आहे। 4 गवर्नर आहिनि, चइनी गवर्नरनि खे 4 वज़ीर आला आहिनि। चइनी वज़ीर आलानि खे वज़ीर आज़म ऐं सदर साहब इख्तियार ॾिना। बाबा तव्हांखे पंहिंजे पंहिंजे सूबे में इख्तियार आहे। सिंध जे वज़ीर आला खे सिंध में इख्तियार, अहिड़े तरीक़े सां पंजाब जे वज़ीर आला खे पंजाब में इख्तियार, सरहद जे वज़ीर आला खे पंहिंजे सूबे में इख्तियार, बलोचिस्तान जे वज़ीर आला खे पंहिंजे ज़िले में पंहिंजे सूबे में इख्तियार आहे। सदर खे को इख्तियार कोन्हे, हथे खाली आहे। अब सम्झो ॻाल्हि आहे न? आहे कुझु? ओ मुंहिंजा भाउ, तोड़े हू मालिक ज़िले जो आहे, हुनखे इख्तियारात मिली चुका आहिनि, पर हुनजे मथां ॿियो आहे। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान जो सदर या पाकिस्तान जो वज़ीर आज़म भली पंहिंजा पंहिंजा महकमा वज़ारतूं विराए कंहिंखे बि ॾेई छॾे, पर मथां होल्ड वरी बि उनजो हूंदो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मुंहिंजा हबीब ऊतीतु मफ़ातीह ख़ज़ाइन समावात वल अर्द, तुंहिंजो शान आहे, पर अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, हाकिमन जो हाकिम अल्लाह तबारक व तआला मौजूद आया। अल्लाह से के इख्तियार आहे, अब आहे न सी, वो तो मालिक आहे, उन सां त लेखो आहे कोन को। हिननि मुलनि वीचारनि जी गुजी आहे हेतिरी, दिमाग़ अथनि हेतिरो, सोच जो अथनि पंहिंजी। हिननि जे लेखे त अलाह जो नबीअ खे ॾिनो त अलाह जा हथ थिया ख़ाली। इन्हनि जो अलाह ख़ाली हूंदो, असांजो अलाह हाकिमनि जो हाकिम आहे। हा न बाबा, असां जंहिं अल्लाह खे अहले सुन्नत वल जमात मञूं था, जेको अल्लाह समद आहे, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद, हुन ख़ुदा जो शान आहे। उन ख़ुदा खे तमामु इख्तियारात आहिनि, ख़ुदा खे पंहिंजा इख्तियारात आहिनि, मुहम्मद खे ख़ुदा अता फरमाया आहिनि। सम्झ में ॻाल्हि इलाही कान आई? अल्लाह नबीअ खे ॾिना आहिनि, चओ अल्लाह साईं नबी साईं खे ॾिना आहिनि। जेका ॾिनल शइ हूंदी आहे उहा उन जो मक़ाम ॿियो हूंदो आहे, जेका असली शइ हूंदी आहे उन जो मक़ाम ॿियो हूंदो आहे। असली हक़ीक़ी हाकिम ख़ुदा जी ज़ात आहे, पर उन हक़ीक़ी हाकिम पंहिंजे महबूब खे पंहिंजे मुल्क जो मालिक बणाए छॾियो आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे लामकान ते घुरायो। ख़ुदा जो प्यारो हबीब थो फरमाए, जंहिं वक़्त में रफ़ रफ़ जी सवारी ते मां मोहम्मद करीम चढ़ी रवानो थियो आहियां, अहिड़ी जाइ ते पहुतो आहियां जो सॼो मुल्क नूर ई नूर आहे। यादगिरो आहे, विसरी वई ॻाल्हि? अॻे जुमे ते जाथे छॾियो हुअसीं, हाणे अॻिते था हलूं पिया, इहे न साईं? सरकार फरमाइनि था, मां अहिड़ी जाइ ते पहुतो आहियां जेको सॼो मुल्क नूर ई नूर हुजे। अहिड़े मुल्क में पहुतो आहियां जाथे मशरिक़ कोन हुयो, मग़रिब कोन हुयो, शिमाल कोन हुयो, जुनूब कोन हुयो,
तहत को न हुयो, फौक को न हुयो, गर्मी का न हुई, सर्दी का न हुई, ॾींहुं को न हुयो, रात का न हुई, सिज को न हुयो, चंड को न हुयो, सितारा को न हुया, का शइ का नहीं। ला मकान ते पहुतो आहियां, अल्लाह ताला जे अर्शे मुअल्ला जे क़रीब वियो आहियां, ख़ुदा पाक जे अर्शे मुअल्ला जे वेझो पहुतुसि। दिल में ख्याल थियो त मूसा खे हुकुम थियो, फखलाना अलैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ। ओ मूसा, पाक पहाड़ ते आयो आहियां, पाक तूर सीना वारी जाइ ते आयो आहियां, पंहिंजी जुती मुबारक खे लाहिजां। मूसा अलैहिस्सलाम जुती लाथी आहे, इन में हिकमत ही त इहो पाक पत्थर आहे। पेरनि मां जुती कढ, तुंहिंजा पेर पत्थर ते लॻनि, बरकत वारो पत्थर लॻई त तोखे बरकत वधी मिले। विचां पर्दो हटाए, अब समझो था ना सही, पेरनि मां पर्दो हटाए। इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ, हे पाक बरकत वारी जगह, पाक वादी आ, जिथे अल्लाह जे अनवार इलाही जी बारिश थींदी आ। ख़ुदा जी मर्ज़ी ही त मां मूसा खे जीअं कलाम सां नवाज़ियो आ, त अॼु मूसा खे ईअं नवाज़ियां जो उन पाक पत्थर ते मूसा जा पेर लॻनि त मूसा अलैहिस्सलाम खे अञा वधीक मर्तबो मिले। जुती लाह, जुती खे हटाए, पेर ख़ाली कर, ऐं इहा अदब वारी जगह जुती हेठि हूंदी, मथे कान ईंदी। लेकिन नबी करीम फरमाए था, मूंखे इरादो थियो आहे, इरादो दिल में थियो आहे त मां बि जुती लाहियां, त अल्लाह जो अर्शे मुअल्ला आहे। अल्लाह अल्लाह, अर्श मां रोइण जो आवाज़ पियो अचे, आवाज़ पियो अचे, या रसूल अल्लाह, इन अॼोके ॾिहाड़े लाइ त सालनि खां सिकां पियो, अॼोकी घड़ीअ जे लाइ दुआऊं घुरां पियो। अल्लाह ताला मस मस मुंहिंजी दुआ क़बूल कई आहे। उहो मूसा हो जंहिंखे हुकुम थियो हो त जुती लाह त तुंहिंजे पेरनि खे बरकत मिले, पर मुंहिंजा महबूब अव्हां खे अर्ज़ु आहे, तव्हां जुती न लाहियो। इहा मके पाक वारी जुती जेका तव्हांजे कदमनि खे लॻी आहे, उहा एॾी बरकत वारी आहे जो तव्हांजी जुती मुंहिंजे मथां घुमंदी त मां अर्श जो शान वधी वेंदो, मुझो शान वधाए। मुझा हबीब मुझे मथाया कुर्बदारी कर, मुझे मथाया सरदारी कर, जो पांचन पेरन मुबारकन वारी पेजार मुझे मथा घुमाए त मुझो शान वधे। सरवरे कायनात अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, मां अॻिते वधुसि, अॻिते मां वधुसि। सरकार फरमाइन था त मूंखे आवाज़ ॿुधण में आयो, उदन मिन्नी या हबीबी, सभई जो सुभान अल्लाह। उदन मिन्नी या हबीबी, ओ मुंहिंजा महबूब मूंखे वेझो थी, मुंहिंजा महबूब मूंखे। सरकार दो आलम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जलाल अल्लाह जो कुरान तो फरमाया, सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। अल्लाह जो कुरान पाक सूरत वन नज्म जे अंदर अल्लाह ताला फरमाए थो, सुम्मा दना, अंदरों आर्डर अचे थो, आवाज अचे थो, उदन मिन्नी, वेझो थी। अल्लाह ताला फरमाए थो, सुम्मा दना, जॾहिं हुकुम थियो त वेझो थी त मुंहिंजो महबूब वेझो थियो। सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। खुदा जो कुरान तो फरमाए त हबीब एतिरो वेझो थियो आहे, एतिरो क़रीब थियो आहे, एतिरो क़रीब थियो आहे जो ॿिनि कमाननि खे पाण में मिलाइजे। हिकु कमान हेॾो आण, ॿी कमान हेॾो आण, पाण में खणी मिलाए। अल्लाह ताला जो कुरान तो फरमाए, ॿिनि कमानुनि जे मिलण जे जाइ जो जेतिरो मुफ़ासिलो हूंदो आहे, एतिरो वञी मुफ़ासिलो रहियो औ अदना, या इन खां बि वधीक वेझो। मुंहिंजा दोस्त इन में अल्लाह से जल जलालो मन वालू जेको फरमायो आहे न त काब कौसैन, इते कौसैन जी ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ी माना आहे ॿ कमानूं। कमानूं कहिड़ियूं? जेके अॻे तीर कमान हूंदा हुआ, काठी हूंदी हुई, उन काठी खे थोरो हीअं वकड़ हूंदो हो, टेढ़ी काठी हूंदी, पोइ उन में ज़िह चाढ़ींदा हुआ। उन ज़िह चाढ़े पोइ उन ज़िह जे मथां हीअं तीर भरे ज़ोर सां हणंदा हुआ। उहा बंदूक जो कमु ॾींदी हुई, अॻे ज़माने जो हथियार हो। अल्लाह पाक इन कमान जी मुशाबियत ॾिनी आहे, इन में हिकमत रखियल आहे। कहिड़ी? त अरब जॾहिं पाण में विढ़ंदा हुआ, झगड़ो कंदा हुआ, फसाद कंदा हुआ, पोइ क़त्ल कंदा हुआ हिक ॿिए जा, सदियुनि जूं सदियूं हुननि जूं लड़ायूं हलंदियूं हुयूं, झगड़ा हलंदा हुआ। पोइ अहिड़ा जो ॾाढा विढ़ंदा हुआ त पर पोटरा पिया विढ़ंदा रहंदा हुआ, साल गुज़री वेंदा हुआ, पाण में ठहंदा कोन हुआ। पर जॾहिं ठहराव कंदा हुआ त पोइ असांजे सिंध में ठाह थींदो आहे त भाकुर पाराईंदा आहियूं। अब छा कंदा आहियो? अदा हाणे भाइर थियो, बिलियूं थियो, पटको मेड़ थियो, वरी भाकुर पायो पाण में, इहे कंदा आहियो न साईं। घणो मसीत में, घणो क़ुरान पायो, भाकुर थियो भाइर।
अबा इएं कबो आहे न साईं, इहो असांजे मुल्क जो रवाज आहे। लेकिन अरब जो रिवाज छा हूंदो हो, पाण में जॾहिं भाइर थींदा हुआ त पोइ ॿिन्ही कबीलनि जा सरदार ईंदा हुआ। हुन कबीले जो सरदार बि ईंदो हो, हिन कबीले जो सरदार बि ईंदो हो, हुन सां बि कमान हूंदी हुई, हुन सां बि कमान गॾु हूंदी हुई। भाकुर न पाईंदा हुआ, हुननि जो रिवाज हूंदो हो। छा कंदा हुआ, हो कमानूं पाण में मिलाईंदा हुआ, चवंदा तुंहिंजी कमान मुंहिंजी कमान सां मिलाए। अब सम्झो था न साईं, होॾो पंहिंजी कमान खणी आयो, हू पंहिंजी कमान खणी आयो, कमानूं कमानुनि सां मिलाए हथ जलींदा हुआ, कमान पाण में मिलाईंदा हुआ। चवंदा हुआ बाबा तुंहिंजी कमान सां मुंहिंजी कमान मिली वई, मुंहिंजे कमान सां तुंहिंजी कमान मिली वई। हाणे पंहिंजो ठाह हुआ, हाणे पंहिंजो ठाह हुआ। नतीजो छा थींदो हो, जो उहे ॿई पाण में भाइर थी वेंदा हुआ। ऐं मुंहिंजा दोस्त इहो ऐलान कंदा हुआ त तुंहिंजो जेको दुश्मन आहे सो मुंहिंजो दुश्मन आहे, जेको मुंहिंजो दुश्मन आहे उहो तुंहिंजो दुश्मन आहे, जेको तुंहिंजो सॼण आहे उहो मुंहिंजो सॼण आहे, जेको मुंहिंजो सॼण आहे उहो तुंहिंजो सॼण आहे। यानी हाणे तूं असां पाण में भाइर थी वियासीं। अॻे विढ़ंदा हुआसीं, लेकिन अॼु खां बाद में पंहिंजी वेड़ कान थींदी। सरासरी बुलंद आवाज़ सां पढ़ंदा आहियूं। बाबा ने पानी बाणी पियारियोसि। सलाह बुलंद आवाज़ सिलो सिलो वरी ॿियो दफ़ो सलाह बुलंद आवाज़ आहे। बुलंद आवाज़ मोहब्बत सां सलाह शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु मन वालू जे ज़ात बा बरकात भी फरमायो फकान काब कौसैन औ अदना। बिन कमानुनि जे मिलण जेतिरी हद बि कान रही आहे। इन खां बि वधीक अल्लाह ताला जो हबीब पंहिंजे अल्लाह सां वेझो थियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं ॿई धुरियूं पाण में ठाह कंदा हुआ, कबीलनि जो रिवाज हो, अरबनि जो रिवाज हो, ठहराव जे टाइम ते पाण में कमानूं मिलाईंदा हुआ। जॾहिं कमानूं मिलंदियूं हुयूं त मतिलबु इहो हूंदो त तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, मुंहिंजो दुश्मन तुंहिंजो दुश्मन। बाबा सम्झो था, कमानूं पाण में मिलाए छा चवंदा हुआ, अदा जॾहिं ॿ भाइर पाण में भाइर थी विया त हाणे उन्हनि सां जेको विढ़ंदो त ॿई गॾिजी हुन सां विढ़ंदा या न विढ़ंदा? ॿ भाइर जो पाण में भाइर थी पिया, ठही पिया, ठहराव थियो त हाणे जेको दुश्मन हूंदो सो ॿिन्ही जो हूंदो या हिकिड़े जो हूंदो? ॾाढे ॻाल्हायो बाबा। हाणे ठाह थी वियो। कमान मिलाइण जो मतिलबु छा त मुंहिंजो हथियार तोखे कमु ईंदो, तुंहिंजो हथियार मूंखे कमु ईंदो, मां तुंहिंजो साथ ॾींदुसि, तूं मुंहिंजो साथ ॾिजां। इहे ॿई कमानूं मिलाए पाण में गोया वाइदो कंदा हुआ। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो फकान काब कौसैन औ अदना। मुंहिंजो महबूब मुंहिंजे वेझो थियो आहे। ॿिनि कमानुनि जे मां अदा जॾहिं ॿ भाइर पाण में भाइर थी विया त हाणे उन्हनि सां जेको विढ़ंदो त ॿई गॾिजी हुन सां विढ़ंदा या न विढ़ंदा? ॿ भाइर जो पाण में भाइर थी पिया, ठही पिया, ठहराव थियो त हाणे जेको दुश्मन हूंदो सो ॿिन्ही जो हूंदो या हिकिड़े जो हूंदो? ॾाढे ॻाल्हायो बाबा। हाणे ठाह थी वियो। कमान मिलाइण जो मतिलबु छा त मुंहिंजो हथियार तोखे कमु ईंदो, तुंहिंजो हथियार मूंखे कमु ईंदो, मां तुंहिंजो साथ ॾींदुसि, तूं मुंहिंजो साथ ॾिजां। इहे ॿई कमानूं मिलाए पाण में गोया वाइदो कंदा हुआ। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो फकान काब कौसैन औ अदना। मुंहिंजो महबूब मुंहिंजे वेझो थियो आहे। ॿिनि कमानुनि जे मुफ़ासिले जेतिरो गोया ख़ुदा ऐलान पियो करे मेराज वारी रात, ओ मुंहिंजा महबूब जेको तुंहिंजो सॼण सो मुंहिंजो सॼण, जेको मुंहिंजो सॼण सो तुंहिंजो सॼण, जेको मुंहिंजो दुश्मन सो तुंहिंजो दुश्मन, जेको तुंहिंजो दुश्मन सो मुंहिंजो दुश्मन। अब समझ में ॻाल्हि अलाए कान आई? अल्लाह सही ऐलान पियो कराए त मुंहिंजा हबीब जेको तुंहिंजो आहे उहो मुंहिंजो आहे, जेको मुंहिंजो आहे उहो तुंहिंजो आहे, जेको तुंहिंजो न आहे उहो मुंहिंजो बि न आहे, जेको मुंहिंजो न आहे उहो तुंहिंजो बि न आहे। समझ में ॻाल्हि अलाए कान आई? अल्लाह सी जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब खे इन तमसील सां मुतसिफ़ करे थो। सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। ॿिनि कमानुनि जे मिलण वारो मुफ़ासिलो आहे। एतिरी पाण में जुदाई कान रही आहे। पर मुंहिंजा दोस्त कनि तफ़सीरनि ईअं बि लिखियो आहे त कमानुनि मंझां मुराद हे इंसान जूं भिरवूं आहिनि। हिन खे छा चवंदा आहियो बाबा?
भिरवूं चवंदा आहियो न, हे जेके इंसान जा वार आहिनि इनखे भिरवूं चइबो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इनखे भिरवुनि खे मिसाल कमान जे बनायो वियो आहे। कमान गोलाई ते हूंदी आहे, इंसान जूं भिरवूं बि गोलाई ते आहिनि। ख़ुदा ताला फरमाए थो ॿिन्ही भिरवुनि जे विच ते जेतिरो मुफ़ासिलो आहे मुंहिंजे महबूब ऐं मुंहिंजे विच ते एतिरो मुफ़ासिलो बि कोन हुयो। सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। मुंहिंजो महबूब फरमाए थो फदन हो तो रब्बी, पोइ मां पंहिंजे अल्लाह खे वेझो थियुसि। बार बार हुकुम थियो उदन मिन्नी या हबीबी, वेझो थी मुंहिंजा हबीब, करीब थी वेझो आ वेझो आ। हबीब फरमाए थो फदन हो तो रब्बी, पोइ मां पंहिंजे अल्लाह जे वेझो थियुसि। फवदा अल्लाह ताला यदैहि बैन कतफैय, पोइ अल्लाह पाक पंहिंजे कुदरत वारा ॿई हथ मां मुहम्मद करीम जे कुल्हनि जे विच ते रखिया। अल्लाह अकबर कबीरा। छा थियो? फवदा अल्लाह ताला यदैहि बैन कतफैय। अल्लाह अकबर। नबी से फरमाए थो पोइ रब करीम पंहिंजे कुदरत वारा हथ, हे तुंहिंजा हथ मुंहिंजा हथ अहिड़ा न आहिनि, उहे कुदरत ॼाणे पंहिंजे कुदरत खे। अल्लाह जो हबीब थो फरमाए रब्बुल आलमीन पंहिंजे कुदरत वारनि हथनि खे मां मुहम्मद करीम जे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते रखियो। इहो कॾहिं सोचो थी त कुल्हनि ते हथ कॾहिं रखिबा आहिनि? हा दा कंहिंखे उथारे बिहार सीनो सीने सां मिलाए, पोइ हुन जे जॾहिं हथ ॿाहिरां फेराईंदे त तुंहिंजा ॿई हथ काथे ईंदा? फणनि जे विच ते ईंदा न बाबा। हथ पुठियां फिरंदा। नबी करीम फरमाए था फवदा अल्लाह ताला यदैहि बैन कतफैय, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजा कुदरत वारा हथ ॿई मुंहिंजे कुल्हनि जे विच ते रखिया। फवजदतु बरदहा बैन सदरी, पोइ मुंहिंजे सीनो थधो थी पियो। हथ हिते रखिया, करंट हिते अची वियो। सरकार फरमाए था सीनो बर्फ खां वधीक थधो थी पियो। फकशफ अल्लाह सदरी, पोइ अल्लाह मुंहिंजे सीने खे कुशादो कयो। फअलिमतु मा कान व मा यकून, पोइ उन राति अल्लाह ताला मूंखे उहो इल्मु अता कयो जो कुझु थियो आहे, जो कुझु थींदो रहंदो, उहो सभु इल्मु ख़ुदा ताला मूंखे अता फरमायो। रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल फी अहसन सूरतिन, मूं पंहिंजे रब करीम जो सुहिणी सूरत में दीदार कयो। पोइ छा कयमि? पंहिंजे रब करीम जो फी आसन सूरतिन, अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात जो सुहिणी सूरत में दीदार कयमि। ऐं ॿी हदीस में ईंदो आहे रायतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयनि रास, मां मुहम्मद करीम पंहिंजे इन मथे वारनि अखियुनि सां पंहिंजे अल्लाह खे ॾिठो। अल्लाह साईं जो मुंहुं दीदार कयो। छा कयो? अल्लाह साईं जो मुंहुं दीदार कयो। नबी करीम फरमाए थो मुला चवनि था त हा साईं घुरायो हुयसि, पर पोइ विच ते पर्दो हो। पोइ घुरायसि छो बे? इहे बि कॾहिं थियो आहे छा त महिमान खे घुराए हमरा पाण पर्दे में वेही रहे, हुनखे महिमान खे धार करे? अरे या त महिमान जी बेइज़ती आहे। घुराइण जो मतिलबु कहिड़ो हो? भला ज़मीन तो छो वठी वियुसि? एॾो सफ़र छाजे लाइ कराईंसि? एॾो वॾो इंतज़ाम छो पियो थियो? अल्लाह जे ज़ात बाबरकात खे ज़रूरत कहिड़ी हुई? का ज़रूरत ख़ुदा खे कान हुई। ख़ुदा खे मुहबत हुई, ख़ुदा खे शौक़ हो, ख़ुदा खे इश्तियाक हो। रब करीम जी मर्ज़ी हुई त पंहिंजे महबूब करीम जो शान बुलंद कयां। अल्लाह से सभु हिजाब परे करे, पर्दा दूर करे, सब जुदाइयूं खत्म करे पंहिंजे महबूब खे रूबरू पंहिंजो दीदार करायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहो बि क़ुरान पाक में फरमायो मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। अल्लाह जो क़ुरान तो चवे पियो त जॾहिं मुंहिंजे महबूब मूंखे ॾिठो उन वक़्त में न को नबी करीम अख छिंभी, न को मुहम्मद करीम अख बूटी, न को नबी करीम अख के हेॾे होॾे कयो। मां अल्लाह के चिताए मुंहिंजो दीदार कयईं। मा ज़ाग़ल बसरो व मा तग़ा, न को अख के फेरायई, न को अख के छिंभियाई, न को अख के बूटियाई, न को मुंह के हेॾे होॾे कयाई, बल्कि चितो चिताए चिताए पंहिंजे रब जो दीदार कयई। हिकिड़ी घड़ी न, हिकिड़ो साल न, बल्कि रब करीम जो महबूब फरमाए 18 वरह रातनि जा मूं पंहिंजे रब्बुल आलमीन जो दीदार कयो।
घणा वरिया सही 18 वरिया रातन जा खुदा जे ज़ात जे महबूब करीम अल्लाह जो दीदार कयो। कुर्बान भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह ता शाह साहब जण गजो थो हले पैर खयो थो अचे फरमाए थो तुम्बेरे जे तंद जी पारी हुई पचार कोड़े कीरत आया माझी मणियादार तन गढ़हूं बाहर गायो सारी सभ जमार पर तोखे घोट घुरायो खिलवत लय खंघार आ मथा हूं मंगना चढ़ी दुर्र दुवार अतहियात लिल्लाह वस्सलवात व तय्यबात खिली कई खीकार अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू इहा परूड़ जे पचार पोसुयो सब संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे। वाह लतीफ़ तो ता कुर्बान वञा। वाह शाह साहब तुंहिंजो तफक्कुर, वाह शाह साहब तुंहिंजी समझ, वाह तुंहिंजे इश्क जो परवाज़ कहिड़ी हद ते पहुतो आहे। चवे थो सुयो सभु संसार त मुल्क मिलियो महबूब खे। सॼे जहान खे उन राति ख़बर पइजी वई त मुहम्मद करीम पंहिंजे ख़ुदा वटि पहुतो। अल्लाह जे ज़ात बाबरकात ॿई जहान महबूब जे हवाले फरमाए। मुंहिंजा सुहिणा ही जहान बि तुंहिंजो त हू जहान बि तुंहिंजो, ही काइनात सभु तुंहिंजे लाइ आहे, ठाही बि तुंहिंजे करे हम पर ॾेई बि तोखे थो सॼां। अल्लाह जे ज़ात बाबरकात साहब जो महबूब साम्हूं थियो आहे, दीदार थियो आहे त दीदार जे टाइम ते नबी करीम अर्ज़ थो करे अत्तहियातु लिल्लाह वस्सलवातु वत्तय्यिबात। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी जानी इबादत तुंहिंजे लाइ, बदनी इबादत तुंहिंजे लाइ, माली इबादत तुंहिंजे लाइ, मुंहिंजी ज़िंदगीअ जो हर फेल तुंहिंजे लाइ। इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती जो तफसीर पियो थे। अल्लाह ताला के अर्ज़ पियो करे अत्तहियातु लिल्लाह व सलवातु व तय्यिबात। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात के हर शे हवाले पियो महबूब करे। रब करीम फरमाए तो मुंहिंजा प्यारा ज़मीन तां आयो आ, लामकान ते पहुतो आ, दोस्त दोस्त ॾे ईंदो आ, का शइ खणी ईंदो आ, हथे ख़ाली यार ॾे कोन वञिबो आ। मूं ॾे त आयो आ पर ॾे ख़बर मुंहिंजा महबूब मुझे ला छा खणी आयो। नबी करीम जी ज़ात बाबरकात अर्ज़ था करे या अल्लाह मां तुंहिंजे दरगाह में छा खणी अचां, तो वटि कंहिं शइ जी कमी कान्हे का, तू काल खाल के कायनात आ, माल के कायनात आ, हर शइ तो वटि आ, मां छा खणी अचां, पर मां तुंहिंजे दरगाह में हिकिड़ी शइ खणी आयो आहियां जेका तो वटि आहे ई कान का। अदा समझ में ॻाल्हि आई न? या अल्लाह मां तुंहिंजे दरगाह में उहा शइ आंदी आहे जा तो वटि कान्हे का। ख़ुदा ताला फरमायो त मां सॼे जहान जो मालिक आहियां, हर शइ मां वटि आहे, तो उहा कहिड़ी शइ मुंहिंजे लाइ आंदी आहे। नबी से फरमाइनि था मुंहिंजा ख़ालिक तुंहिंजो शान आहे अल्लाहु समद, तूं बेनियाज़ आहे, तुंहिंजे दरगाह में न्याज़मंदी कान्हे, मां मोहम्मद तुंहिंजे दरगाह में न्याज़मंदी खणी आयो आहे। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। ऐ मुंहिंजा रब करीम तूं बेनियाज़ ज़ात आ, तूं वहदहू ला शरीक आ, अल्लाहु समद तुंहिंजो शान आ, मुंहिंजा मालिक हर शइ तो वटि आ, मुंहिंजा ख़ालिक लेकिन तो वटि न्याज़मंदी कान्हे का, छो तूं बेनियाज़ आ। मां मोहम्मद करीम तो वटि छा खणी अचां, मां तुंहिंजे दरगाह में न्याज़मंदी सां पेश पियो आहियां। अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। सब इबादतूं तुंहिंजे लाइ, जानी माली इबादतूं तुंहिंजे लाइ, मुंहिंजूं सभु कुर्बानियूं तुंहिंजे लाइ। अल्लाह वटां जवाब मिलियो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा महबूब जेकॾहिं तूं पंहिंजी जानी माली इबादत आंदी आ त मां रब वरी तो ते सलाम तो कयां त अस्सलामु अलैका अय्युहन नबी। ओ ग़ैब जी ख़बरुनि ॾियण वारा मोहम्मद करीम मां रब जा तो ते सलाम हुजनि ई हुजनि। व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मो अल्लाह पाक जूं रहमतूं भी तुंहिंजे मथां हुजनि, अल्लाह पाक जूं रहमतूं ऐं बरकतूं सभु तुंहिंजे मथां हुजनि। त अल्लाह पाक फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हुजूर जे अखियुनि मां पाणी वहणु शुरू थियो आहे। रब से फरमाए तो मुंहिंजा महबूब हे त दीदार जी घड़ी आहे, हे त मुलाकात जो टाइम आहे, ख़ुशीअ जो टाइम आहे, तुंहिंजे अखियुनि मां पाणी छो थो वहे पियो। नबी से
फरमाइन था मुंहिंजा मौला मुंहिंजे मथां त सलातूं, मुंहिंजे मथां त सलाम, मुंहिंजे मथां त रहमतूं आहिनि, पर मां ज़मीन जे तख़्ते ते गुनहगार उम्मत छॾे आयो आहियां। ओ मुंहिंजा मौला मूंखां विसरी कान वई आहे। ख़ुदा ताला फरमायो वाला इबादिल्लाहि सालिहीन। ओ मुंहिंजा महबूब जेकॾहिं तोखे पंहिंजी उम्मत यादि आहे, पंहिंजे उम्मत खे कोन थो विसारी त मुंहिंजो तोसां वाइदो आहे तुंहिंजे सालिह बाननि उम्मतनि जे मथां बि अल्लाह जूं रहमतूं ई रहमतूं हूंदियूं। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा आहियो। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांखे यादि ॾियारायां, अवां खां पुछां थो। अवां ॿुधी आया हो अॼु खां तक़रीबन 2-3 जुमा अॻु में त हज़रत मूसा जॾहिं तूर सीना ते वियो हो, अल्लाह साईं जे तजल्ली खे ॾिठाई पर ॾिसी न सघियो। हा न था, बेहोश थी किरी पियो। पर हज़रत मूसा जे अखियुनि जी नज़र वधी वई। केतिरी वधी वई जो कान यनज़ुर मूसा अल सफ़ा फी लैलत ज़ुलमा दबीबत नमले इला सलासीन फरासिख। हजरत मूसा अलैहिस्सलाम उन ॾींहं खां पोइ ऊंदा ही रात में जबल जे चोटिन जे मथां 30 मैलनि जे मुफ़ासिले ते माकोड़ी खे घुमंदे ॾिसंदो हो। छा के ॾिसंदो हो साईं? किवली, किवली सम्झो था न? के चवंदा आहिनि किवली, के चवंदा आहिनि कीड़ी, के चवंदा आहिनि माकोड़ी, सभु कंहिंजा जुदा जुदा नाला। बहरहाल नंढड़ो जानवर थींदो आहे, तमामु नंढड़ो नफ़ीस जानवर आहे। अॼुकल्ह खुर्दबीनियूं निकितियूं आहिनि, दूरबीनियूं निकितियूं आहिनि, एक्सरे जा प्लांट निकिता आहिनि। पर मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह थोरे साइंस उरूज ते आहे, पर किवलीअ जी एक्सरे कंहिं कान कई आहे त आंड्रो काथे अथसि, बुकियूं काथे अथसि, जेरा काथे अथसि, मादो काथे अथसि, अखियूं केतिरियूं अथसि, टंगूं केतिरियूं अथसि, खाए किथां थी त वरी कढे किथां थी, खणी एक्सरे करा पर तुंहिंजी हकमत ते कमु कान कंदी। मुंहिंजा दोस्त उन जी नज़र एतिरी मूसा अलैहिस्सलाम जी वधी वई आहे जो 30 मैलनि ते ऊंदा ही रात में मूसा अलैहिस्सलाम ॾिसे थो। तोड़े मूसा बर्दाश्त कयो कोन हो, किरी पियो हो, 40 ॾिहाड़ा बेहोश हो। उन जी नज़र एतिरी वधी वई आहे। कुर्बान नबी करीम जे निगाह तां ख़ुदा जो कसम जे 18 वरह रब खे रूबरू ॾिठो, तंहिंजी निगाह केतिरी वसी हूंदी। हा दा उन नबी करीम जे नज़र जो को अंदाज़ो आहे? ॾाढे त ॻाल्हि आहे यार। मुला तो चवे त दीवार के पीछे का भी पता नहीं, नबी खे भई भित जे पुठियां जी भी ख़बर कान्हे का। अरे जंहिंखे जंहिंजो इहो अक़ीदो हुजे त नबी खे भित जे पुठियां जी भी ख़बर कान्हे, सो मुस्लमान थी सघे थो? इहो मुस्लमान न आहे जेको असांजे नबी करीम जी बेअदबी करे, हुजूर जे लाइ चवे त दीवार के पीछे का भी पता नहीं। ख़ुदा जो कसम आहे मूसा अलैहिस्सलाम जी आ निगाह, कुर्बान मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात जो हबीबन करीम जे निगाह जो अंदाज़ो आहे ई कोन को। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा आहिनि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर करीम जे अखियुनि जो छा कमाल आहे। पाण इरशाद फरमाइनि था हदीस पाक में ईंदो आहे वल्लाहि ला यख्फा अलैया रुकूअकुम वला सुजूदकुम। अवां जा रुकू, अवां जा सजदा मां मख्फी न आहिनि। जीअं मां मोहम्मद करीम अॻिते निहारींदो आहियां तीअं मां पोइते बि निहारींदो आहियां। जीअं मुंहिंजी अॻिते नज़र पवंदी आहे तीअं मुंहिंजी पोइते नज़र पवंदी आहे। फरमाइनि था ख़ुदा जो कसम आहे जीअं तव्हां चिटे ॾींहं में ॾिसंदा हो, मां मोहम्मद करीम ऊंदा ही रात में बि ईअं ई ॾिसंदो आहियां। अवां सिज जे रोशनीअ जा मोहताज, चंड जे रोशनीअ जा मोहताज, ॾीए जा मोहताज, टार्च जा मोहताज, बिजली बत्तीअ जा मोहताज। भली अखियूं तव्हां जूं सलामत हुजनि पर बत्ती हली वञे त तव्हां कोन ॾिसंदव, सिज लही वञे त कोन ॾिसंदव, चंड लही वञे त कोन ॾिसंदव। तोड़े नज़र ठीकु अथव पर तव्हांजे अखियुनि खे ॿी रोशनीअ जी ज़रूरत आहे। तव्हां जूं अखियूं बि हुजनि, ॿी रोशनी बि हुजे, तॾहिं तव्हांखे नज़र पवंदी आहे। मोहम्मद करीम फरमाए थो मूंखे कंहिंजे रोशनी जी ज़रूरत कान्हे का, मां मोहम्मद करीम सभु कुझु ॾिसंदो आहियां। ख़ुदा उहो महबूब खां कोन लिकियो, बाक़ी ॿिया ग़ैब कहिड़ा लिखंदा? हा ग़ैबुल ग़ैब ख़ुदा उहो हबीब खां लिकी न सघियो, ॿिया लिखंदा? सलाह शरीफ बुलंद आवाज़ पढ़ंदा हलो।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। मुस्तफ़ा जे अखियुनि जे लाइ आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जिस तरफ उठ गई दम में दम आ गया। जो तो हुजूर करीम अलैहिस्सलाम जे अखियुनि जो छा आलम आहे, जो तो मुस्तफ़ा जे अखियुनि जी नज़र जी त ॻाल्हि छॾ, नज़र केतिरी आहे मां एॾे कोन थो वञा, पर ख़ुदा जो कसम आहे महबूब न मुर्दे जे मथां नज़र विझे त मुर्दो जहिड़ो थी पवे। जिस तरफ उठ गई दम में दम आ गया, उस निगाहे इनायत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। शमए बज़ में हाँ साईं, नबी करीम खुदा जो दीदार कयो या न कयो? किसको देखा ये मूसा से पूछे कोई। मूसा का हवालो वठ। मूसा अलैहिस्सलाम ओ अल्लाह जा प्यारा कलीम दे ख़बर को दीदारो थियो हो। किसको देखा ये मूसा से पूछे कोई। आंखें वालों की हिम्मत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। शमए बज़ में हिदायत पे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमा रायतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रास। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, ख्वाब नाहे, निंड नाहे, तसव्वुर नाहे, ख्याल नाहे, बेदारी आहे, जाॻां थो पियो। पर कहिड़ियूं अखियूं जेके मथे वारियूं अखियूं आहिनि, इन पंहिंजे मथे वारनि अखियुनि साम्हूं पंहिंजे रब्बुल आलमीन जो दीदार कयो। छा पाण में ॻाल्हायूं उहा महबूब खे ख़बर, ॿी अल्लाह असांखे ख़बर। छा ॾिनऊं, छा वरतऊं, उहा हिकिड़ी ॾियण वारे खे ख़बर, ॿी वठण वारे खे ख़बर। असांजो ईमान आहे त रब करीम पंहिंजे महबूब खे ॿई जहान ॾेई छॾिया। हा न साईं, रब करीम जॾहिं हेॾे विलायत ते, हेॾे मुल्क ते पंहिंजे महबूब खे घुरायो आहे त यकीनी ॻाल्हि आहे ख़ुदा का बि शइ प्यारी करे रखी कान हूंदी, लिकाए कान छॾी हूंदई। ख़ुदा खे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे का। हे जहान ठहियो ई नबी करीम जे लाइ, त ख़ुदा ताला ॾेई बि नबी करीम जे ज़ात खे छॾियो। हा न साईं, ग़ैब जो इल्म भी ॾेई छॾियईं, इख्तियार भी ॾेई छॾियईं। ख़ुदा जे महबूब खे हर शइ ख़ुदा जे रब करीम अता फरमाए छॾी आहे। का शइ ख़ुदा पाक कान रखी आहे। अल्लाह ताला फरमाए थो अल्लमक मा लम तकुन तालम व कान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा। ओ मुंहिंजा प्यारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके जेके इल्म तोखे न हुया, जेके जेके ॻाल्हियूं तोखे मालूम न हुयूं, उहे सभु कमा अल्लाह तोखे पढ़ाए थो छॾियां पियो। का शइ को नथो रखां पियो, हर शइ जो इल्म मां अल्लाह तुंहिंजे हवाले फरमाए छॾियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मत लाइ त फरमाई वाला इबादिल्लाहि स्वालिहीन, त सालिहनि बाननि ते तुंहिंजी रहमत। पर मुंहिंजा मौला सालिह त पाण ई छुटी वेंदा। उहे निमाज़ी हूंदा, रोज़ेदार हूंदा, ज़कातूं ॾींदा, ख़ैरातूं कंदा, तहज्जुद पढ़ंदा, क़ुरान जी तिलावतूं कंदा, रमज़ान जा रोज़ा रखंदा, तरावियूं पढ़ंदा, तहज्जुद पढ़ंदा, तोखे यादि कंदा। वाला इबादिल्लाह स्वालिहीन, सालिहनि जे मथां तुंहिंजी रहमत आहे, उहे त हूअं ई रहमत जा लाइक़ आहिनि। मूंखे ॻणती आहे पंहिंजे गुनाहगार उम्मत जी। ख़ुदा ताला फरमाए थो अफ़दयतु लक उम्मती, ओ मुंहिंजा महबूब या सॼी उम्मत मां तुंहिंजे हवाले थो करे छॾियां पियो। हाणे जंहिंजी तूं सिफारिश कंदे उहो जन्नत में वेंदो, जंहिंजी तूं सिफारिश न कंदे सो जन्नत में को न वेंदो।
महबूब खे जॾहिं अल्लाह साईं ईअं फरमायो त अफ़दैतु लक उम्मती, मां उम्मत तुंहिंजे हवाले थो करे छॾियां, त सरकार जो चेहरो गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी पियो आहे। सरकार खिलनि था पिया। पाण फरमाइनि था मुंहिंजा मौला जेकॾहिं मुंहिंजी उम्मत मुंहिंजे हवाले कई थी त मुंहिंजो बि वाइदो आहे त हिकिड़ो उम्मती बि ॿाहिरि हूंदो जन्नत खां त मां मोहम्मद पेर न पाईंदुसि। जेसीं ताईं सभु न कतारे वठी हलंदुसि, सभिनी खे जन्नत जे हवाले न कंदुसि, मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ॿाहिरि बीठो हूंदुसि। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो इहो बि वाइदो आहे त जंहिं मुंहिंजे उम्मतीअ जे दिलि में वार जेतिरी बि मूंसां मुहबत हूंदी उनखे बि जन्नत वठी ॾींदुसि। केतिरी मुहबत साईं? वार जेतिरी। सरकार फरमाइनि था वार जेतिरी बि जेकॾहिं मुहबत मूंसां हूंदसि त उनखे दोज़ख ॾे कोन मोकिलिबो, उनखे जन्नत ॾे वठी हलंदुसि। ओ मुंहिंजा अदा दुआ कर त ख़ुदा साईं नबी साईं जी मुहबत नसीब फरमाए। हुज़ूर जी मुहबत खां सवाइ कुझु बि कोन्हे। हा न था, इहा मुहबत आहे। असां जहिड़ो खाईंदो हो, भित जे पुठियां जी ख़बर कानसि, बशर न हो त ॿियो छा हो, बाज़ार में कोन घुमंदो हो, पुट कोन थियासि, शादियूं कोन कयूं हुई। सच ॿुधाए इहा मुहबत आहे? ॾाढे ॻाल्हाया था, इहा मुहबत आहे। अल्लाह अल्लाह, मदीने जो शहर आहे। हिकिड़ो असहाबी बाज़ार मां पियो अचे, ग़रीबी हाल आहे, खीसा ख़ाली आहिनि, बाज़ार में नवां नवां गिदरा लथा। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे सहाबी जी नज़र पई। दुकानदार खे चई गिदरा घणे ॾींदे? चई 5 रुपया या 4 रुपया या 2 रुपया, जेको अघु हुयो ॿुधाईंसि। चई मां मूंखे 10 को खनि सेर जो तोरे ॾे। 10 को सेर गिदरा तोराई, पोती में भरी ॿधी रवानो थियो। दुकानदार थो चवे ॾोकड़ ॾे, चए थो यार तकड़ कान्हे का, शाम वठजां, ॻोठ जा माण्हू आहियूं, एतबार चे खणी वञ। उहे गिदरा जीअं जो खया अथई सिधो नबी करीम जे ख़िदमत में पेश थो करे, या रसूल अल्लाह गिदरा खाओ, दुआ कयो, मुंहिंजे वास्ते दुआ फरमायो। अल्लाह जे हबीब गिदरा काटिया, पाण बि वापरायूं, असहाबनि खे बि खारायूं, जमात खे बि ॾिनऊं, दुआ फरमाइनि था पिया। सहाबी घर हलियो वियो। दुकानदार शाम जो उन सहाबी जे दर ते वियो, आदा पैसा ॾे, गिदरा वठी वेहे, ॾोकड़ ॾे। ॿां खां वठी आयसि, हलो नबी करीम खां हली ॾोकड़ वठ। चए छो? चए मूं गिदरा कोन खाधा, गिदरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधा। सहाबी आयो आहे नबी करीम अलैहिस्सलाम खे कि बिला गिदरा तव्हां खाधा, मूंखे पैसा खपनि। सरकार फरमाइनि था बाबा असां त कोन घुराया हा। चइसि फलाणो सहाबी वठी आयो, जे घुरायो उन सहाबीअ खे। सहाबी अचे थो, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, हाओ मूं गिदरा आंदा हा, अव्हां खे ॾिना हा, अव्हां खाओ। पाण फरमाइनि था मूं तोखे चयो हो, चए कि बिला न, चयो कोन हुई। भला पोइ मां पैसा छो भरियां, पाण आंदा हुई। कि भला मुंहिंजे दिलि चाहियो, ॾोकड़ कोन हा, खीसा ख़ाली हा, दिलि पई घुरे त मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम गिदरा खाए। कि भला खा बि तूं, पैसा बि तूं भर, त मुंहिंजी दिलि ठरी पवे। हुज़ूर नाराज़ कोन थो थिए, नबी करीम कावड़ कोन थो करे, गुस्सो कोन थो करे, पाण भाकुर पाइनि था, चवनि था क़यामत में मां मोहम्मद सां गॾु हूंदे। तुंहिंजे दिलि पे घुरियो, तुंहिंजे दिलि में मोहब्बत पैदा थी त इहा शइ मुंहिंजे हबीब जे चपनि ते लॻे, सरकार खाइनि वापराइनि। जेकॾहिं तुंहिंजी इहा मोहब्बत आहे, मुंहिंजा दोस्त, आहे ज़ाहिर में बेअदबी। शहर में जा न को सही मौलवी साहब तोड़े हे सही चांहि थो मोकिलियां, पी जा, चाहे अचे वरी ख़ैर जो घड़ी खां पोइ दुकानदार से पैसा ॾिया। बाबा मां त कान चई, टिंडू फ़कीर चांहि मोकिली, मां छो पैसा भरियां? फ़कीर खां वञे पैसा घुर, त जे न बाबा मौलवी साहब खे चांहि बि तो पीती आहे, पैसा बि तूं भर, मां त जेकर सॼी उमिरि कावड़जी वञासि। अब आओ न सही, वाह वाह यार, बेइज़्ती कई थी, चांहि पीआरे बि पाण वरी पैसा बि मां भरियां, इहा वरी वाह जो ख़ुशामद कई थी। ओ मुंहिंजा दोस्त, रहमतल लिल आलमीन आहे, नबी करीम जी नज़र दिलि जे मथां आहे। सरकार चयो त ग़रीब आहे पर चाहे थो त मुंहिंजो मुस्तफ़ा गिदरा खाए। इहा छा जी तक़ाज़ा ही? चओ मोहब्बत जी। मोहब्बत वारो ऐब न कढंदो आहे, ऐब कढंदो आहे? मोहब्बत वारो कॾहिं कोन चवंदो आहे त तूं मां जहिड़ो, मां तो जहिड़ो, चवंदो बाबा। मौलाना रूमी सभु चयो रहमतुल्लाह अलैह, हिकिड़ो वाक़ियो मलफू पंहिंजे मसनवी में लिखियो आहे त आशिक ऐं माशूक जी पाण में गुफ़्तगू पई थिए। गुफ्तो माशूक के बाशिक ऐ फता, तू बगुरबत दीदई बस शाहरहा। महबूब पियो चवे पंहिंजे आशिक खे त तो ॾाढा ॾुख ॾिठा आहिनि, इश्क ऐं मोहब्बत में गली गली फिरियो आहे, मुल्क घुमियो आहे, शहर घुमियो आहे। पस कुदामी शहरुज़ाहा
बेहतर पोइ मूंखे ॿुधाए त तोखे सॼे मुल्क में सॼे जहान में ॻोठनि मां ॻोठ शहरनि मां शहर तोखे भलो कहिड़ो लॻो? अब समझो था या न? मुल्क घुमियो आहे, सैलानी थी घुमियो आहे, अश्क में घुमियो आहे। पस कुदामी शहरोज़ाहा बेहतर पोइ शहर तोखे भलो कहिड़ो नज़र आयो? आशिक थो चवे गुफ्तो आ शहरे के दरवे दिलबर जेकॾहिं मूंखां पुछी तो त भलो शहर कहिड़ो आहे? ख़ुदा पाक जो कसम आहे भलो उहो शहर आहे जंहिंमें मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम रहे थो पियो। सारी कायनात खां भले खां भलो उहो शहर आहे जंहिंमें मुंहिंजे महबूब जी माड़ी आहे। भलो शहर उहो आहे जंहिंमें मुंहिंजे दोस्त जी दरगाह आहे। भले खां भलो उहो घर आहे जंहिंमें मुंहिंजे सॼण जी जाइ आहे। ख़ुदा जो कसम आहे इश्क वारो त ईअं चवंदो आहे जंहिं जाइ ते मुंहिंजे महबूब जा कदम लॻा हुआ जाइ कदमनि वारी सभिनि खां भली जॻह। हा या न? अड़े हे मोहब्बत जी दावा है? हे ड्रिगिन डाड़न वारा छिता थिया अची हे नबी सही सां मोहब्बत जी दावा है त असां जहिड़ो हो? अरे बुढ़ी मर मां तोखे अॻे जुमे ते बि ॿुधायो हो त मवाली पीउ खे निमाज़ी पुट चवे त बाबा मां तो जहिड़ो आहे तूं मां जहिड़ो आहे। सभु चवंदा त अरे तूं बेहया आहे, तूं हरामी पुट जो पीउ खे थो चवी त मां तो जहिड़ो आहे। अरे जेकॾहिं पुट चवे पीउ खे त मां तो जहिड़ो त उहो पुट हरामी, ऐं जेको उम्मती सदाए नबी खे चवे त मां तो जहिड़ो उहो हिलाली हरामी। शर्म कोने, लज काने। अरे दावा कैसा नबी करीम सां जंहिंखे ख़ुदा ताला ला मकान ते घुराए पंहिंजो दीदार करायो। अल्लाह ताला ॿई जहान महबूब खे अता फरमाया। अरे पाण जहिड़े ते कलमो भरबो आहे? ॻाल्हायो बाबा, पाण जहिड़े ते कलमो भरबो आहे? छा चवंदा हो? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जेकॾहिं असां जहिड़ो हुजे हा त कलमो कोन भरियूं आहे। ख़ुदा तबारक व तआला पंहिंजे महबूब खे सॼे जहान खां इज़त वारो बनायो आहे, इज़त अफ़ज़ल वारो बनायो आहे। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुंहिंजे हबीब जो शान छा आहे? सैयदो सरवर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सैयदो सरवर मुहम्मद नूर जान बेहतरो मेहतर शफीए मुजरमान। जो तो मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जड़ो जहान में कोने। मुंहिंजा दोस्त हमेशा चंगन सां चंगायूं सबको कंदो आ, नेकन सां नेकी सबको कंदो आ, इज्जत वारे जी इज्जत सबको कंदो आ। पर मुंहिंजे महबूब फरमायो अस्सालिहून लिल्लाह वत्तालिहून ली। ओ मुंहिंजा मौला सालिह बाना तुंहिंजे हवाले, गुनहगार मुंहिंजे झोलीअ में। सालिह तुंहिंजा, गुनहगार वरी मुंहिंजा। मुंहिंजा मौला सालिह ॼाण तूं ॼाण, निमाज़ी तुंहिंजे हवाले, आबिद तुंहिंजे हवाले, ज़ाहिद तुंहिंजे हवाले, अल्लाह अल्लाह करण वारा तुंहिंजे हवाले। पर जेके गुनहगार हन, ॾोही हन, उहे मां महबूब मोहम्मद करीम जे हवाले हन। बेहतरीन मेहतरीन अंबिया जुज़ मुहम्मद नेस्त दर अर्दो समा। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो ही जहान हू जहान, हे सत ज़मीनूं सत आसमान, अल्लाह पाक ने मुझे महबूब जड़ो को जोड़ियो ही कोने। जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उमम, तुमने देखा है जहां बतलाओ तो कैसे है हम। अर्ज की जिब्रील ने ऐ महजबी तेरी कसम, आफा कहा गर्दीदम मेहरे बुता वर्जीदम, बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दीगरी। हुजूर पे जिब्रील खे जिब्रील ॾे ख़बर मां जहिड़ो काथे ॾिठो थी? आदम खां वठी करे मूं ताईं आयो आहे। नबी बि ॾिठा थी, पैगंबर बि ॾिठा थी, रसूल बि ॾिठा थी, सुलेमान नबी जहिड़ा नबी ॾिठई, इब्राहिम खलीलुल्लाह जहिड़ा पैगंबर ॾिठा थी। मूं जहिड़ो तोखे काथे नज़र आयो? जिब्रील थो चवे कल्लब तो मशारिकल अर्द व मगारिबहा, मुंहिंजा महबूब मशरिक़ बि घुमियो आहियां, मग़रिब बि घुमियो आहियां, ज़मीनूं बि घुमियो आहियां त आसमान बि घुमियो आहियां, पर रब जो कसम आहे तो महबूब मोहम्मद करीम जहिड़ो मां न ॾिठो। कहिड़ो कंहिंजो अक़ीदो आहे? चओ जिब्रील जो। ॾाढे जो कंहिंजो अक़ीदो आहे? जिब्रील थो चवे त मुहम्मद जो मटु न आहे। चओ जिब्रील थो चवे त मुहम्मद जो मटु न आहे।
पर ज़लील थो चवे त नबी असां जहिड़ो आहे। हो जिब्रील जो अक़ीदो हो, वरी ज़लील जो अक़ीदो। ज़लील ऐं जिब्रील ॿिन्ही जे अक़ीदे में फ़र्क़ु आहे। ज़लील मुलो थो चवे त नबी मां जहिड़ो आहे, जिब्रील थो चवे त मुहम्मद जहिड़ो जहान में आहे ई कोन को। हाणे सच ॿुधाइजां त ज़लील जी ॻाल्हि सची आहे, जिब्रील जी ॻाल्हि सची। नबी करीम जी ज़ात बाबरकात ख़ुदा ताला कयो त मुंहिंजा मौला मूंखे दीदार बि थियो, मूंखे ज़ियारत बि थी, मूंखे शरफ़ बि मिलियो। मुंहिंजा ख़ालिक मां पंहिंजे उम्मत ॾे छा खणी वञा? ख़ुदा ताला फरमाए सलात मेराजुल मोमिनीन, मुंहिंजा महबूब तुंहिंजे उम्मत लाइ नमाज़ मेराज आहे, मोमिननि जो मेराज नमाज़ में आहे। पंहिंजे उम्मत ॾांहुं तूं मां तोखे सौगात थो ॾियां, 50 नमाज़ूं खणी वञी उम्मत खे ॾे त पढ़नि। घणियूं नमाज़ूं साईं? जेकॾहिं अॼु 2-3 मिंट मथे थी वञनि त मिड़ई ख़ैरु आहे, ॻाल्हि पूरी था कयूं। हा भाउ न साईं, 2-3 मिंट मथे थी आहे त मिड़ई घबराइजो न। मां हमेशह टाइम ते निमाज़ पढ़ंदो आहियां, पर हाणे हिन जुमे ते ॻाल्हि पूरी करणी आहे। हा न बाबा, सरकार दो आलम अलैहिस्सलाम खे 50 नमाज़ूं मिलियूं, कावड़जी वियो छा? अलाए चुप थी वियो त अलाए साईं ॿिए परी ते हलंदो अलाए 3 परी ते हलंदो अलाए। हलूं न बाबा, हलूं न। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात 50 नमाज़ूं खणी वापसि थिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे ईअं कोन थो चवे त सोणा 50 कीअं पढ़ंदा, जो को मिलियो सो खणी आया। दग ते मूसा कलीमुल्लाह वेठो आहे, नबी करीम जो इस्तक़बाल करे थो, सोणा ॾे ख़बर अल्लाह वटां आयो आहे को तोहफ़ो उम्मत लाइ। महबूब थो चवे हा 50 नमाज़ूं खणी आयो आहियां उम्मत जे वास्ते। हज़रत मूसा थो चवे मुंहिंजे उम्मत जे मथां 2 नमाज़ूं फ़र्ज़ हुयूं, उहे बि पढ़ी कोन सघंदा हा। 50 नमाज़ूं तुंहिंजी उम्मत काथो पढ़ंदी? राति ॾींहं में 24 कलाक, 24 कलाकनि खे खणी वरी डबल कर, 48 कलाक, अध कलाक में नमाज पढ़ंदा त बि 48 नमाज़ूं। 50 नमाज़ूं काथो पढ़ंदा? 20 मिंटे में नमाज। मुला मस्जिद में वञी नमाज पढ़ी निकिरे त वरी ॿी नमाज पढ़ी निकिरे त वरी 3 नमाज, पोड़ी बि बुख मरे त ढगा बि बुख मरण। अब हा या न साईं? हाणे अध कलाक में वुज़ू करे बांग जे मस्जिद में नुख विछाए नमाज पढ़ी निकिरे, वरी ॿी बांग, अल्लाहु अकबर। दुकान बि छुटा, कारोबार बि छुटो, ज़मीन बि छुटी, हर शइ छुटी, रुगो 24 कलाक नमाज जे हवाले। 50 नमाज़ूं से ॻाल्हि थी वई। मूसा अलैहिस्सलाम खे नबी से फरमा पोइ कहिड़ी सलाह? चई सलाह इहा या त मोटी वञ, ख़ुदा खे चओ त कुझु खुटाए, कुझु माफ़ी ॾे। मुंहिंजो महबूब हज़रत मूसा वटां वरी वापसि मथे वियो। ख़ुदा ताला फरमा मुंहिंजा हबीब पंधु करे आयो आहियां, पंध खे मां सुञाणा थो, तुंहिंजे पंध जे करे 5 नमाज़ूं माफ़, 45 वञी पढ़नि। घणियूं माफ़ साईं? सरकार वरी मोटी आया, साॻो मूसा थो चवे कोन पढ़ंदई, सुझेसि पई असांजे हाल जी, ए कोन पढ़ंदई, वरी वापसि वञा। मूसा अलैहिस्सलाम खां वरी ॿियो दफ़ो नबी से वापसि वियो। रब चयो सोणा तो पंधु कयो आहे, तुंहिंजे पंध तां ॿियूं बि 5 माफ़, 10 ॿियूं बाक़ी 40 पढ़नि। सरकार 3 दफ़ो मोटी आया। मूसा चयो से सुञा सलछणा उम्मती कोन पढ़ंदई, सुञा तई पे सभिनी खे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सलाह ॾिनी, सरकार वरी वापसि विया 3 दफ़ो। अल्लाह ॿियूं 5 माफ़ कयूं, 15 माफ़ थियूं, बाक़ी 35 बचियूं। अहिड़े तरीक़े सां 9 दफ़ा मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम आयो वयो। घणा दफ़ा साईं? 9 दफ़ा। अल्लाह ताला आख़िर में फरमाया मुंहिंजा हबीब तूं पंध कया हन, 9 चकर कया थी, हर भेरे सां 5 माफ़, 9 भेरनि सां तोखे 45 नमाज़ूं माफ़, बाक़ी तुंहिंजे उम्मत ते 5 नमाज़ूं हन, 45 माफ़ थो कयां, 5 वञी पढ़नि। पर मुंहिंजो वाइदो आहे त 45 माफ़ कयूं थमान, पढ़ंदा 5 सवाब 50 जो लिखंदो सान। सवाब घणो लिखंदो सान? छो त लिखी छॾियो न पहिरें ॾींहुं 50 सो टारियां कोन थो। हाणे माफ़ी अथनि, पढ़नि 5 पर सवाब 50 जो लिखंदो। मन जा बिल हसनत फलहू अशर अमसालहा, हिक जो 9 सवाब ॾींदोसान। नबी से ॾाढा ख़ुशि थिया, मोटी आया। मूसा अलैहिस्सलाम वेठो आहे दग ते, ॾे ख़बर साईं। सरकार फरमाए थो बाक़ी 5 बचियूं हन। मूसा थो चवे इन में बि हलकड़ाई कराए कोन पढ़ंदई। अब सचो हो न मूसा अलैहिस्सलाम? असां वारे हाल खां वाक़ुफ़ हो न साईं? नबी से फरमा अल आन अस्तही मिन अल्लाह ताला, ओ मूसा हाणे जेकॾहिं वापसि वेंदुसि त कमु पूरो थी वेंदो। हया थो अचे ॾिनल ॾाण कीअं मोटायां, शर्म थो अचे कीअं मां तोहफ़ो वापसि कयां। हाणे इहा उम्मत लाइ खणी थो वञा। मौलवी साहब तकीर पे कई, मवाली वेठो हो। सरकार चयो त मां कोन वेंदुसि, मोल मवाली चयो घोड़ा मार छोड़ियसि।
आखे क्यों जे आखे हिकड़ी चा घुमरी ॾे हा त मुल्क सॼा साफ़ थी वञे हा बस अब समझो था ना सी जे बस हिकड़ा चा चक्कर मारे हा बस हिकड़ी चा साईं घुमरी ॾेवे हा त बस मुल्क छुट पवे हा न मुले बांग ॾेवन हा न मसीत होवे हा न सलात पढ़ूं हा न निमाज़ थी वे हा माना इन खां बि कक वेठा त इहे बि न पढ़ूं हा अल्लाह जो तोहफ़ो आहे अल्लाह सी नसीब कयो आहे चो अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा असांखे झुकण जी तौफ़ीक़ नसीब थो फरमाए इन्ही बहाने वुज़ू कयूं था इन्ही बहाने पाक थियूं था इन्ही बहाने कपिड़ा साफ़ रखूं था पर जेकर निमाज़ न हुजे हा न को वुज़ू न को सलात तहारत बि कोन कयो आहे अलाए कहिड़ो हाल थिए हा अल्लाह जे ज़ात असां ते महिरबानी कई जो इहो तोहफ़ो महबूब जे सदके ॾिनई जो 5 निमाज़ूं पढ़ूं था पर यार अमलनि में वरी ख़ुदा 50 पियो लिखे हिकिड़ो सुवाल आहे साईं भला अलाह खे त माफ़ी ॾियणी हुई ईअं न साईं अलाह खे त अॻो पोइ माफ़ी ॾियणी हुई ख़बर बि हुअसि त पिछाड़ी 5 बचंदियूं ऐं नबी करीम खे भला जेकॾहिं ग़ैब जो इल्मु हुजे हा ख़बर हुजेसि हा त अलाह साईं अॻो पोइ माफ़ कंदो त वेही रहियासीं 45 छॾ पोइ वेंदुसि पोइ अच वञ छाजी ला ताईं तव्हांजी माना नबीअ खे ग़ैब जी ख़बर आहे ई कान तॾहिं पंध पियो करे मुंहिंजा सोणा भला नबी साईं खे जेकॾहिं ग़ैब जी ख़बर कान्हे अलाह खे त ख़बर ई न त अॻो पोइ 5 बचंदियूं कॾहिं अलाह खे बि ख़बर कान हुई पोइ अलाह छो पियो पंध कराए रब परे धक सां 45 माफ़ करे हा ख़ुदा जी ज़ात खे ज़ाती ग़ैब जो इल्मु आहे मुस्तफ़ा खे अताई इल्मु ग़ैब जो आहे पर अचण वञण में हिकमत आहे राज़ आहे कहिड़ो राज़ हो ख़ुदा ताला फरमाए मुंहिंजा हबीब मां तोखे हिकिड़ो दफ़ो मेराज ते घुरायो मुंहिंजे हुकुम सां तूं आयो आहे पर हाणे तूं पंहिंजे मर्ज़ी सां 9 दफ़ा अच वञ तोखे झलण वारो आहे ई कोन को हिकिड़ो दफ़ो अचे हा त माण्हू चवनि हा त महबूब खे अलाह घुरायो तॾहिं वियो हो न घुराएसि हा त कीअं वञे हा अलाह सी फरमाए त मुंहिंजा सोणा पाण ई पंध कर हिकु दफ़ो आओ 2 दफ़ा आओ 9 दफ़ा आओ त ख़बर पइजी वञे मुनकिरनि खे इन ज़लीलनि खे पतो पए त मुंहिंजे हबीब खे को झलण वारो कोन्हे मुल्क ई महबूब जो आहे जॾहिं वणेसि तॾहिं वञे तॾहिं पाण आया विया पिए सम्झो था या न अहिड़े तरीक़े सां भला मूसा अलैहिस्सलाम जो असां में छा वञे असांजे लाइ पियो चवे त तुंहिंजी उम्मत तो ॿार लहे असां में मूसा जो छा असां उम्मती त नबी सही जाहूं पर हक़ीक़त में मुंहिंजा दोस्त मूसा अलैहिस्सलाम बहानो बणायो ख़बर ही मूसा खे त हज़रत नबी करीम खे उम्मत प्यारी आहे उम्मत जो वसीलो वठां त या रसूल अल्लाह तुंहिंजे उम्मत ते ॿार आहे नबी करीम इन बहाने सां वापसि वेंदो अल्लाह खे ॾिसी ईंदो पंहिंजे चेहरे में अनवार इलाही जी बारिश खणी ईंदो मां सालनि खां सिकां थो तूर सीना ते बि दीदार कोन थियो नबी करीम अल्लाह जो दीदार करे ईंदो अनवार इलाही पंहिंजे चेहरे में खणी ईंदो मां अल्लाह त ॾिसी कोन थो सघां पर नबीअ खे ॾिसां अल्लाह जो सुकून आहियां नबीअ जो दीदार कयां अल्लाह पाक जे जलवनि खां मुस्तफ़ीज़ थियां नबी करीम जे चेहरे जी बार बार ज़ियारत कयां नबी से ख़ुदि फरमा मन रआनी फ़क़द रअल हक़ जंहिं मूंखे ॾिठो त हक़ खे ॾिठो मूसा अलैहिस्सलाम बहानो बणायो साईं अञा हलकड़ाई कराए मतिलब छा त बार बार अचे वञे त मां पंहिंजी सिक पूरी कयां नबी करीम वापसि आया 18 वर रातनि जा गुज़री विया हेठि जॾहिं मुंहिंजो हबीब पहुतो आहे ज़ंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम एक ही दम में सरे अर्श गए आए मोहम्मद मुंहिंजो हबीब जो मोटी आयो त बिस्तरो बि गरम लॻो पियो आहे कड़ो बि लुड़ी रहियो आहे वुज़ूअ जो पाणी बि हली रहियो आहे उहा राति बि ॻंढी पई आहे मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम राति जो मेराज करे वापसि मोटी आयो सभई जो सुभान अल्लाह सुबह जो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फजर जी नमाज़ सहाबनि सां गॾिजी पढ़ी आहे साहबन के फरमाया था मुंहिंजा सहाबियो मां मोहम्मद करीम रात में राज कयो आहे आसमाननि जो सैर कयो आहे लामकान जो सैर कयो आहे 18 वर रातनि जा गुज़ारे आयो आहियां मोटी जा अल्लाह खां 5 नमाज़ूं तव्हांजे लाइ खणी आयो आहियां ईमान वारा पिया चवनि अल्हम्दुलिल्लाह ख़ुशियूं पिया मल्हाइनि अबू जे ॻाल्हि ॿुधी आहे अबू जुल गलीअ गलीअ में महबूब करीम जे मेराज जो पढ़ो ॾींदो अचे माण्हुनि खे पियो बरगला ॾिठो अड़े मोहम्मद थो चवे त मां राति से मेराज कयो आहे चवे थो त मां बैतुल मुक़द्दस वियो आहे महीने जो त पंधु आहे कीअं वियो वरी कीअं मोटियो 2 महीननि जो ओट मोट पंधु वरी थो चवे त आसमान ते वियो आहियां वरी थो चवे त कड़ियो बि लुॾियो पिए वुज़ूअ जो पाणी भलियो पिए अहिड़ा कूड़ ख़ुदा ताला फरमायो अबू जे लतों जी नियत आहे त मां नबी करीम जी गिला थो कयां पर मां अल्लाह जी मर्ज़ी आहे त तो दुश्मन जे ज़बान खां गली गली मोहम्मद जे मेराज जा ऐलान थो करायां
अब आप समझो था न खुदा जी मर्ज़ी आ, खुदा पाक जी मर्ज़ी आ, अल्लाह जे महबूब जो शान हूंदो आहे न। मस्जिद में के दोस्त हिते ईंदा आहिनि, जुमो पढ़ी पोइ चवंदा आहिनि अॼु साईं मौलवी साहब हीअं पिए चयो, ॾिठो ठका हणी छॾियईं। खुदा थो चवे त हाओ तव्हां भली ॻाल्हि कयो, जेके न आया से बि ॿुधनि आशिक ठरंदा। अब हाओ न साईं, तव्हां त गिला जे नमूने अॼु साईं हीअं पिए चयईं, अॼु हीअं पिए चयईं, अॼु साईं वाह जो हीअ ॻाल्हि कई, हणी छॾियईं बाबा, पेर खोड़े खणी हयईं। अलाह साईं जल जलालो मन वालो से तूं त कूड़ ठाहीं पियो, पर मां अलाह जी मर्ज़ी आहे त तो दुश्मन जे वाता में मां उन्ही जाइ ते ॻाल्हि पहुचां जाते पहुती कान हुजे। मुस्तफ़ा जे मेराज जो मुनकर मुस्लमान थींदो ई कोन। मुंहिंजा दोस्त इहो वाक़ियो हलंदो आयो, 450 साल गुज़री विया, सॼे जहान मञो त मुस्तफ़ा जो मेराज बरहक आहे। चओ मुस्तफ़ा जो मेराज बगदाद जो वाली, बगदाद जो बादशाह गौसल आज़म जीलानी जुमे जे नमाज में मेराज जो बयान पियो करे। हुजूर करीम जे ज़ात बाबरकात जे मेराज जी सिफ़त पियो ॿुधाए। हिकिड़ो काफ़र रस्ते सां अची लंघियो आहे, बीही ॿुधई, ॿुधी ॿुधी करे घर वियो, दिल में चई त अब्दुल कादिर जीलानी अहिड़ा ड्रंग पियो ड्राहे, अहिड़ा कूड़ पियो हण जो ॻाल्हि न का मुहाड़। नबी लाइ पियो चवे त आसमान ते वियो, 18 वरिया गुज़री विया, मोटी आयो त कड़ोलियो, अहिड़ा कूड़ मुस्लमान हणंदा आहिनि। उहो हुयो काफ़र, उन इहा ॻाल्हि कई। रस्ते तां मच्छी वरितई, मच्छी वठी ज़ाल खे ॾिनई, हे ॿोड़ तयारु कर त मां सनानु करे अचां। कपिड़ा खणी धोती खणी नहर ते वियो आहे, ज़ाल वात खट ते तांघ ते वाॾण ते रखी मच्छी, बुहारो शुरू कयो आहे त दांगीअ खे साफ़ कयां, बुहारो ॾियां, अङण साफ़ करे मानी पचायां। हमराह नदीअ में लथो आहे, मेट मथे में विधो आहे, टुॿी हणी जो ॿाहिरि निकिरे त प्लेटफॉर्म ई बदिलजी वियो। अब आप समझो था न साईं, अॻे हो टिल्लू मल मर्द हो, टुॿी हणी जो ॿाहिरि निकितो त औरत थी वई, सीनो वधी आयो, सॼा नमूना औरतुनि वारा बणिजी विया। हेॾे बि निहारे होॾे बि निहारे, दिल में सोचे त आहियां त फलाणो काफ़र, पर मूंसां वेधन कहिड़ी थी आहे। अञा हिन ख़्याल में हो त हिकिड़ो हमराह घोड़े ते सवार पियो अचे, बोस्की जो पटको ॿधल आहे, ॾिठई नौजवान औरत चई मूंखे अमड़ दुआ कई त ॻाढ़ी कुंवार रब झंग में ॾियारींदी। पटको लाहे, ॿ टुकर करे हिकिड़ो विधेसि मथे ते, ॿियो खणी ॿधाईंसि, घोड़े ते चाढ़े ॻोठ वठी वियो। हाणे मुला निकाह पढ़ाए, खारकू राहे, बिस्मिल्लाह रहमान रहीम। 14 साल रातनि जा घर वारी न वटि रही, पुट ॼावा, धीअर ॼायूं, कुरारी झूर थी वई। 14 साल खां पोइ ओड़े पाड़े वारनि साहेड़नि सां सलाह कई त अदी सनानु करे अचूं, हली नहर में वेझी बि अचूं, कपिड़ा बि धोई अचूं, मायूं ॻोठ जूं गॾिजी हलियूं, हीअ बि हुन सां गॾिजी हली आहे, हाणे पोड़ी थी वई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त साॻे तरह कपिड़ा धोता हन, पंहिंजे मथे में बेट विझी उन नहर में, या का ॿी नहर आहे उते अंदर जो लंघे, ॿाहिरि जो खणी मुंहुं कढे त उहा औरतुनि वारी ॻाल्हि ख़तमु। मर्द जो मर्दो गॾूं बि पियो आहे, वटो बि पियो आहे, कपिड़ा बि पिया आहिनि, धोती बि पई आहे, ॻोठ बि साम्हूं ॾेखारजेसि पियो। दिल में सोचई ही छा थियो, तकिड़ो निकितो, निकिरी गोॾ ॿधई, गॾूं बि खई, पर भॼंदो वञे, पोइ ते निहारींदो वञे त घोड़े वारो न पुठियो अचे। अब हाओ न साईं, भॼंदो वञे पियो पर निहारींदो वञे त घोड़े वारो न अचे। घर आयो, ज़ाल खे ॾिठई तो मच्छी साॻी किनारे ते पई आहे, माईअ जे हथ में बुहारो आहे, मुड़ुस खे त चई मुआ मारिया, अधमो मोटियो आहे, अलाए छा तड़ कई, अलाए कोन जल्दी मोटियो आहे। चए थो तोखे ख़बर कान्हे का चेल त मुंहिंजी सूरत थी करे पई, उहा मूंखे पतो आहे। हाणे हल मच्छीअ खे फिटो कर, तूं बि हल, मां बि हलां। अल्लाह सचो, अल्लाह जो रसूल सचो, मुस्लमाननि जो पीर अब्दुल कादिर जीलानी बि सचो, नबी करीम जो मेराज बि सचो। हल हली मुस्लमान थियूं, बच्चा ॿार वठी करे पीरान पीर वटि आयो आहे। अञा मस्जिद में दाख़िल थियो आहे त वाइज़ हले पियो, ख़ुतबो हले पियो, अञा मेराज जो किस्सो हले पियो। पीरान पीर परे खां ॾिसी फरमाइनि था, ॾे ख़बर पत आए या ॿिया 14 साल गुज़ारींदे। चवे थो क़िबला मूं तौबा कई, मूंखे कलमो भरा, चए थो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, इस्लाम में दाख़िल थी पियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, हे मुल्ला वीचारा न को क़ुरान खे मञीदा, न को हदीस खे मञीदा, न को अब्दुल रहीम जे वाइज़नि खे मञीदा। दुआ कर त को घोड़े वारो गॾिजे। चओ आमीन। पोइ पाण ई मञीदा, घोड़े वारो गॾिजी त पाण ई मञे वेंदा।
बाक़ी क़ुरान हदीस खे सुंझनि कोन था पिया। अलाह साईं शल तव्हां असांखे नबी करीम सां मोहब्बत नसीब करे, ख़ुदा ताला शल तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे मदीने जो ख़ुदा दीदार कराए, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ख़ुदा हर मुस्लमान खे मोहब्बत नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो हाणे आईंदा जुमो अथव रमज़ान शरीफ़ जो, रमज़ान जी तयारी कजो। अल्लाह जे हबीब फरमायो आहे मन फरह बिदुखूल रमज़ान हर्रमल्लाहु जसदहु अलन नीरान, जेको रमज़ान जे अचण जी ख़ुशी करे मां हुन जे जिस्म ते दोज़ख जी बाह हराम करे छॾी आहे। अलाह साईं शल तव्हां असांखे रमज़ान जा रोज़ा नसीब कंदो। हाणे जन दोस्तनि सुन्नत न पढ़ी आहे, सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू।